जी नाज़रीन, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं थरकोल जे हुन अहम मनसूबे जी जंहिंजी ॻाल्हि कई वञे थी त मुल्क जी तवानाई जी खोट पूरी करण जे लाइ ही थरकोल जो जेका मनसूबो ऐं थर में जेका कोयलो आहे 175 अरब टन कोयले जा जेका ज़ख़ीरा मौजूदु आहिनि उन में मुख़्तलिफ़ ब्लाकनि ते हिन वक़्तु कमु हले पियो। पर ब्लाक 2 जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त सिंध हुकूमत ऐं एंग्रो कोल माइनिंग कंपनी जी जेका से गॾियल हिकिड़े सहकार सां ही मनसूबो जेका कामयाबु थियो आहे उनखे 1 साल आहे उहो मुकमल थी वियो आहे। अॼु एंग्रो कोल माइनिंग कंपनी जा जेके ऑफिसर्स आहिनि, मुलाज़िम आहिनि, उन्हनि बिजली जी पैदावार खे 1 साल मुकमल थियण जी ख़ुशी में उन्हनि उते जशन बि कयो आहे ऐं SOPs खे फॉलो कंदे उन्हनि मिठाइयूं उते विरायूं आहिनि। हिन वक़्तु सिंध हुकूमत ऐं एंग्रो कॉरपोरेशन विच में थींदड़ पब्लिक प्राइवेट वारी रुथा थर मां कोयले जी खोटाई करे बिजली जी पैदावार जो 1 साल कामयाबी सां मुकमल करे वरितो आहे। थरकोल ब्लॉक 2 में सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी पारां जून 2018 में कोयले खे ॿाहिरि कढे साबित कयो त थर जे कोयले मां बिजली पैदा करे सघिजे थी। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं जारी थियल प्रेस पधराई मूजिबि एंग्रो कंपनी पंहिंजे वाइदे मुताबिक़ सालियानो 38 लख टिन कोयले जी पैदावार जो हदफ़ हासिल कयो आहे, जंहिं ज़रिए पाकिस्तान खे सॼो साल 660 मेगावाट बिजली रोज़ानी पैदा कई वई। उन अरसे दौरान थर फाउंडेशन जे तरक़ियाती प्रोग्रामनि ज़रिए मक़ामी आबादी खे तालीम, सिहत ऐं पीअण जे पाणी जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वियूं आहिनि ऐं थर फाउंडेशन जे उन कम खे गॾियल क़ौमनि जे इदारे जे मयार पटांदड़ बणायो वियो आहे। उन खां अलावा सवाइ ब्लॉक 2 जे 172 घराणनि खे पाकिस्तान जे मिसाली क़रार ॾिनल बहितरीन टाउनशिप में मुंतक़िल कयो वियो आहे, जिते उन्हनि खे तमामु बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वियूं आहिनि। ॻोठ न्यू शहरी दर्ज खे पाकिस्तान जो बहितरीन ऐं रीसेटलमेंट मॉडल क़रार ॾिनो पियो वञे। गुज़िरियल साल दौरान सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी पारां कोयलो कढण ऐं बिजली पैदा करण जे नतीजे में पाकिस्तान जे 10 लख घराणनि खे बिजली ज़रिए रोशन कयो वियो, जंहिंसां 70 लख माण्हुनि खे बराह रास्त लाभ हासिल कयो। उन मौक़े ते एंग्रो कॉरपोरेशन जे सदर गयास ख़ान चयो त थरकोल मनसूबे जी कामयाबी कंपनी ऐं मुल्क ॿिन्ही जी फतह आहे, छाकाणि त हीअ कामयाबी पाकिस्तान जे तवानाई जी ज़मानत खे यकीनी बणाए थी। हिन ख़ुशी जे मौक़े ते हिन सिंध हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत ऐं सभिनी शराकत इदारनि खे उन कामयाबी खे यकीनी बणाइण में मदद करण ते वाधायूं ॾिनियूं ऐं थोरा मञिया। एंग्रो एनर्जी जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर एहसन ज़फ़र सैद चयो त थरकोल ब्लॉक 2 जे पावर प्लांट ॿिन्ही यूनिट जी कामयाब, महफ़ूज़ ऐं क़ाबिल एतमाद ऑपरेशन 1 साल मुकमल थियण रुगो असां लाइ न पर पूरे पाकिस्तान लाइ हिकु अहम कामयाबी आहे। सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी जे सरबराह सैयद अबुल फज़ल रिज़वी चयो त 38 लख सालियानो कोयले जी पैदावार खे 76 लख टन सालियानो ताईं पहुचायो वेंदो ऐं बिजली जी पैदावार वधाई वेंदी। एंग्रो बिजली घर जे सरबराह मंज़ूर ज़ैदी चयो त बिजली घर तवक़ात खां मथे कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो ऐं नेशनल ग्रिड खे घुर्बल बिजली फ़राहम कई वई आहे। जॾहिं त हिन समूरी सूरतहाल दौरान ऐं थरकोल ब्लॉक 2 ते जेका कोयले जी खोटाई हली, कोयले जी खोटाई खां पोइ जेका बिजली कढण वारो मरहलो हिकिड़ो शुरू थियो, उन्हनि मरहलनि दौरान सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी तौरु सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिन मनसूबे खे कामयाबु बणाइण जे लाइ काफ़ी कोशिशूं कयूं। उन दौरान थर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ जेका से ज़िला आहिनि उन्हनि मां मुख़्तलिफ़ नौजवान आहिनि, उन्हनि खे रोज़गार ऐं उन्हनि खे उते लॻायो। पर थरकोल में जेकॾहिं ॻाल्हि कयूं त एग्रो कोल माइनिंग कंपनी जेका आहे से उहा दावा करे थी त 77% थरी जेके नौजवान आहिनि उहे लॻियल आहिनि। उन सां गॾोगॾु इंजीनियर ऐं बाक़ी जेका से मुलाज़िम उते कमु कनि पिया, उन्हनि खे बि उते लॻायो वियो आहे। हालांकि हूअं हलंदे ॾिसंदासीं त थर कोल ही ब्लॉक 2 जंहिं ते जेका बिजली पैदा कई वई आहे ऐं 660 बिजली मेगावाट जो जेको
ही मनसूबो जेका नेशनल ग्रिड में मिलायो वियो आहे। उन में ज़रूरत हिन वक़्तु इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत समेत जेका सियासी समाज जेके धुरियूं आहिनि, थर जा रहवासी आहिनि, सॼी सिंध जा जेके रहवासी आहिनि, उन्हनि खे घुरिजे त सिंध हुकूमत तोड़े वफ़ा खां इहो मुतालबो करणु घुरिजे त थर जे कोयले ते जेका रॉयल्टी जेको आहे उहो थर ते कीअं ख़र्च थींदी, उहो रॉयल्टी कंहिंखे मिलंदी ऐं थर खे कीअं जेका उन रॉयल्टी जो हिसो मिलंदो। त इहो हिकिड़ो मुतालबो बि करणु घुरिजे त थर जे कोयले मां, थर जे कोयले जी जेका रॉयल्टी आहे उहो थर ते ख़र्च थियणु खपे, थर जे माण्हुनि ते ख़र्च थियणु खपे। ऐं इहो हिकिड़ो मुतालबो गॾियल तौरु करणु खपे जे थर वासियुनि खे सस्ते मां सस्ती बिजली ॾिनी वञे। पहिरीं त मुतालबो इहो हुजणु खपे त थर वासियुनि खे मुफ़्त बिजली ॾिनी वञे। जेकॾहिं मुफ़्त बिजली नथी ॾिनी वञे त उनखे सस्ते अघ ते थर में बिजली ॾिनी वञे। ऐं थर में जेका इस्लामकोट मिठी जे विच में हिकिड़ी गर्ड स्टेशन आहे उहो ठाही वञे त जीअं थरकोल खां जेका बिजली नेशनल गर्ड वञे पई उहे हिन गर्ड स्टेशन खां थी अॻिते वञे ऐं उन गर्ड स्टेशन मां जेका बिजली आहे उहो थर खे सप्लाई थिए, थर खे सस्ते जेका अघु आहे उन ते बिजली मिलणु खपे। थर बदिलींदो पाकिस्तान, यानी कोयले जी तरक़ी सॼे मुल्क जी तरक़ी।